मुस्तफ़ा लतीफ़ी साईं असां सां गॾाइण सदन लख एहसान प्रोफेसर अताला जलबानी उन्हनि जा लख एहसान इन में आयो असांजो सिंध जो बहितरीन सहाफ़ी असांजा वॾा भाई लतीफ़ साईं जे फ़िक्र ते सनत तमामु घणो पहुरो आहे नासितो साहब जन खे गुज़ारिश कनि त ॿ लम्हा जेके आहिनि स्टेज ते पाण अचनि त बाक़ी जेको जशन लतीफ़ जो अॻु स्ट्रॉ आहे उनखे खणी अॻिते वधाइनि नासितो साहब लाइ भरपूर तारीफ़ ख़बर है तो बुनियादी तौर पर जश्न लतीफ़ जो असां तस्वुर है एक ज़माने में सिंध के स्कूल जो कल्चर हो तो हर हद से जश्न लतीफ़ थींदा हुआ पर वो तक़रीरुनि के मुक़ाबला ॿारनि जूं बेतबादी जा मुक़ाबला हिन क़िस्म जा थींदा हुआ रोशनी पब्लिकेशन यूथ एक्शन कमेटी हिनखे कंसेप्ट कयो हुयो उहो ईअं हो त भिटाईअ जे शाइरीअ में भिटाईअ जे ख़्याल में भिटाईअ जे समूरे कलाम में जेकी शयूं मौजूदु आहिनि उहे बि माण्हू ॾिसनि तव्हां सभु जॾहिं हिते आया आहियो अॻियां दोस्त कुझु असां वटि तमामु घणा दोस्त रस्ते ते आहिनि अचनि पिया था उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त ॿाहिरि स्टॉल लॻायो अताउल्ला चानीअ साहिबु हिकिड़ो स्टॉल आयो आहे जेके हुन बल्कि म्यूज़ियम ठाहियो आहे पंहिंजो खिपरो जे भरिसां अछड़े थर में हिकिड़ो म्यूज़ियम ठाहियो आहे जिते भिटाईअ जे शाइरीअ में जिन जिन शयुनि जो ज़िक्र आहे उहे फिज़िकली उन्हनि खे उते संभाले रखियो आहे त जीअं माण्हू ॾिसी सघनि त सूहण भिटाई चवे थो पियो त उहा सूहण आहे छा जेकॾहिं पाखड़ो आहे त उहो आहे छा जेकॾहिं कजाओ आहे त उहो आहे छा ऐं भिटाई जा किरदार तव्हांखे ॿाहिरि जेके पोरियत किरदार आहिनि कुंभार बुहाणा उहे तव्हांखे कमु कंदे बि नज़र ईंदा त हीअ जशनती कुझु ॿिए कॉन्सेप्ट सां थियल आहे ऐं अक़ीदत भिटाईअ जे ख़्याल खे अॻिते वधाइण जे लाइ तव्हांखे ॾिसंदो सॼी दुनिया में जेके ग़ैर मामूली शाइर आहिनि उन्हनि खे हर माण्हू पंहिंजी अखि सां ॾिसे थो ऐं उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा तस्वुर ठाहे थो इहे भिटाई सां थींदो रहियो आहे मिसाल तौरु भिटाईअ जे इमेज या स्केच जी ॻाल्हि कयूं त उहे तमामु घणा स्केच ठहंदा आया आहिनि मुख़्तलिफ़ शिकिलियुनि मुख़्तलिफ़ एक्सप्रेशन्स जा पोइ ॾींहंनि में असां रिक्शा ते जेको ॾिठो आहे हिकिड़ो मुजस्सिमो उहो पंहिंजे जाइ ते आहे पर हीअ नौजवान आहिनि उन्हनि बि हिकिड़ो मुजस्सिमो ठाहियो आहे ऐं साईं मुस्तफ़ा शाह लतीफ़ी साहिब जन खे गुज़ारिश कंदुसि जेके भिटाई साईं जन जे सजादा नशीन ख़ानदान मां आहिनि त उहे अचनि ऐं हिन मुजस्सिमे जी मुख ॾेखारीनि असांखे सभिनी दोस्तनि खे त नौजवाननि जे तस्वुर में भिटाईअ जो कहिड़ो मुजस्सिमो आहे उन नौजवान जंहिं हीउ मुजस्सिमो ठाहियो आहे उनखे बि चऊं था त उहे स्टेज ते अचनि जेकॾहिं अचनि ऐं हीअ साईं जन खे गुज़ारिश कंदासीं त उन मुजस्सिमे जे मुख जी ॾेखारण जे लाइ साईं स्टेज ते अचनि ही खूबसूरत हिन जशन लतीफ़ जा लम्हा आहिनि ऐं भरपूर तारीफ़ थी वञे लतीफ़ साईं जो तस्वुर आहे कंदा रहे लतीफ़ हिकिड़ो सुहिणो आर्ट आहे दिलीप कुमार जेको दोस्त आहे उन हिन मुजस्सिमे खे जोड़ियो आहे उन लाइ तारीफ़ थी वञे नौजवान दिलीप कुमार आहे जंहिं मुजस्सिमो ठाहियो आहे हीअ सिंध यूनिवर्सिटी जे फाइन आर्ट्स डिपार्टमेंट में पढ़े थो पियो मुंहिंजो ख़्याल आहे हिन क़िस्म जे कम खे इम्तिहान घुरिजे तव्हां ताड़ी वॼाइजो न रुगो इहो पर हीअ रोशनी पब्लिकेशन हिन खे रुगो मुजस्सिमो ठहियो न आहे पर हुनखे फॉर्मली हिकिड़ो पूरो हिन मुजस्सिमे जे हवाले सां हिकिड़ो बुकलेट बि आहे जेको छपियो आहे ऐं हीअ हाणे मुजस्सिमो जेको आहे उहो तव्हांखे ॿाहिरि मिली बि सघंदो जेकी माण्हू दोस्त वठी रखे सघंदा उहो बि आहे त हीअ तव्हां उन सां गॾोगॾु रोशनी पब्लिकेशन जो साईं अनीस गांगरो अली नवाज़ गांगरो साहिबु अनीस मेमून उन्हनि खे असीं हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदासीं त भिटाई हाणे छाकाणि त जदीद टेक्नोलॉजीअ जो ज़मानो आहे ऐं भिटाईअ खे तव्हां लफ़्ज़नि ऐं किताबनि में ज़रूरु पढ़ो किताब जी अहमियत तमामु अहम आहे पर हिकिड़ी समूरी दुनिया में ऑडियो बुक्स जो तस्वुर बि मौजूदु आहे ऐं सॼी दुनिया में उहे किताब पढ़जनि था पिया त इहा हिकिड़ी रोशनी पब्लिकेशन वारनि ताज जो जे आवाज़ में भिटाईअ जो सुर कल्याण आहे उनखे रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं उहो उनजी सीडी आहे उनजे महूरत जे लाइ अली नवाज़ गांगरो ताज जोयो ऐं अनीस मेमून खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं हिन सीडीअ जो महूरत
गॾो गॾो हौसला अफ़ज़ाई थिए तारीफ़ थींदियूं हलनि जश्न आहे जश्न यानी ख़ुशी त असां जेके लाखेण लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जंहिंजे फ़िक्र सां मोहबत कयूं था अॼु जेको जश्न रचायो वियो आहे त उन में असां पाण खे लुत्फ़अंदोज़ कयूं उहा रिहाण कयूं उहे ॻाल्हियूं कयूं हिक ॿिए सां मिलूं त लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे उनखे अॻिते बि वधायूं जेको कमु अॻु में थियणु घुरिजे आहे उहो थोरो बाद में कयूं था पिया सिंधु नवाज़ हिन मेले खे ऑर्गेनाइज़ करे थी पई ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि इहा आहे त असांजूं नियाणियूं हाणे पढ़ी लिखी ऐं मिठाईअ जे तसवर खे अॻिते वधाइनि थियूं पयूं सिंधु नवाज़ खे गुज़ारिश था कयूं त उहा अची आजियाणो तव्हांजो करे ऐं उन खां पोइ तक़रीब खे अॻिते वधाईंदासीं अली नवाज़ गांगरो रोशनी पब्लिकेशन जो रिवायत आहे त बुज़ुर्ग पहिरियां सो बुज़ुर्गनि खे गुज़ारिश था कयूं धीउ चवे थी त में बाबा अली नवाज़ जबरन चए थी कि मां हिन करे अचां थो ऐं आयल सभिनी महिमाननि जो मां छोराए थो आहियां ऐं सिंधूअ जो छोराए थो आहियां जो मुंहिंजे हिन हालत में तकलीफ़नि खे ॾिसी मां रुची वई कटी सघां थो तकलीफ़ आहे ॿाहिरां हुन वीचारे वॾी महिनत सां जाकोर सां ॾाढो मुंहिंजा ॿिया जेके कम्यूनिकेशन जे सिलसिले खे अॻिते वधाइनि था ऐं उन्हनि खे जस ॾियां थो ऐं तव्हांखे बि अर्ज़ु कयां थो त उन्हनि खे हिमथाईंदा रहो तो जी असांजो सिलसिलो आहे जनरेशन टू जनरेशन जारी रहे वरना असांजा इदारा अॼु ताईं जेके बि हुया उहे डिस्टर्ब इन करे थिया आहिनि जो जेकॾहिं कंहिं उन इदारे खे शुरू कयो त उनखे कंटिन्यूटी उनजो औलाद कान्हे ऐं उन्हनि खे बराबरि ॿीहर बि गुज़ारिश कयां थो त हिन कंटिन्यूटीअ खे पाण जारी रखनि ऐं हिन कम खे बि जारी रखनि जेसिताईं मुंहिंजी हयात आहे मुंहिंजो जेको साथ आहे हुन सां ॾींदो रहंदुसि ऐं बाक़ी सिंधा रहंदा महिरबानी अली नवाज़ ही रुगो पहिरियों इवेंट न थियो आहे पर तव्हां मां केतिरनि दोस्तनि खे ख़बर हूंदी सिंध जे नंढनि शहरनि में ॿाहिरि आड़ियुनि में वञी करे हिन क़िस्म जी एक्टिविटी करणु ॾाढी मुश्किल कमु हूंदो आहे गुज़िरियल साल पर हिन साल जे पछाड़ीअ शुरूआत में सिंधूअ कंडियारे में साहित्य लिटरेचर फेस्टिवल करायो सॼी सिंध मां पढ़िया लिखिया माण्हू ऐं मिठाईअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदड़ लिटरेचर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदड़ माण्हू गॾु कया हुआ सिंधू पंहिंजे अली नवाज़ साहब खे पहिरियां ॻाल्हाइण में मजबूर कयो ऐं हाणे सिंधूअ खे असीं गुज़ारिश कंदासीं त हू हिन कॉन्सेप्ट ते बची तव्हांखे ॿुधाए त हीउ जेको जश्न लतीफ़ जो कॉन्सेप्ट आहे उहो हू छा करणु चाहे थी पई सिंधू महिरबानी अचो जे सिंध जे लतीफ़ जी नगरी अस्सलाम वालेकुम दोस्तों मतलब डॉक्टर फहमीदा असांजे साम्हूं आहे असांखे नाहे ख़बर असां छा ॻाल्हायूं छो जो हुननि खे ऐं जेका सारा असांजी साहिब वेठी आहे हिकु नौजवान असांजे जेको यंगस्टर्स मां मूंखे लॻंदो आहे त उहा हिकु वॾी असांखे हुन खां कुझु सिखणु खपे एॾो असांजी अनीस आहे जंहिंजी एनर्जी मां हमेशह ॾिसी करे घणो कुझु हासिलु कंदी आहियां हिन में एनर्जी हिकु डबल थी वेंदी आहे मुंहिंजी एनर्जी हमीदा गांगुरो आहे जेका सिंध सां मोहबत जॾहिं हुन ॻाल्हि थी करे त उहा उनजा सां मूंखे हिकु जज़्बो पैदा थींदो आहे अता मोहम्मद बुमरो साहिबु आहिनि साईं लतीफ़ी आहिनि ऐं ताज हुयो साहिबु आहिनि नासेत साहिबु आहिनि जेके अदा मुस्तफ़ा पंहिंजो अबी तेमिन आहे बेनज़ीर आहे त इदरीस जतोई आहे ऐं इलाही काफ़ी नाला जेका असां खणी नथा सघूं पर खणणु चाहियूं था परवेज़ बांबर साहिबु छो जो उन्हनि खे ॾिसी करे ई असां अॻियां कुझु सोचींदा आहियूं करण जो छो जो इहे असांजी हिमत हमेशह अफ़ज़ाई कंदा आहिनि ऐं महिरबानी उहे सभु असांजे सर ते आया हालांकि मां हिकु नंढिड़ो हिकु अदना इंसानु आहियां पर मां कोशिशि कंदी आहियां कुझु करण जी लतीफ़ जो जेको असांजो कॉन्सेप्ट आहे हूअं त दुनिया जहान में स्याह या राइटर्स जेका दुनिया जहान में घुमंदा आहिनि उहे हर कल्चर के हर सकाफ़त के पंहिंजे हिकु रंग ऐं रूप सां ॾिसंदा आहिनि पर जॾहिं असां शाह लतीफ़ जी ॻाल्हि था कयूं त उन सिंध जे माण्हुनि खे सिंध जे आर्टिसन्स जेका आहिनि लोहार हुजनि कुंभार हुजनि थर हुजे जबल हुजनि उनखे हिकु पंहिंजे अंदाज़ सां बयानु कयो आहे पंहिंजे हिकु अंदाज़ सां उनखे हिकु ख़ूबसूरती सां जेका उनखे बयानु कयो आहे त असां उनखे प्रमोट करणु चाहियूं था पंहिंजे यूथ में पंहिंजे नौजवाननि में नसल में
त जीअं इहो तसलसल जेको आहे इहो बरक़रार रहे। इन ई करे असां हिते कोशिशि कई आहे त असांजा जेके 3 जनरेशन्स आहिनि उहे गॾु हुजनि ऐं असां कोशिशि कंदा आहियूं हमेशह त असांजा जेका सीनियर्स आहिनि उहे हमेशह असांखे सेखारनि ऐं शाह लतीफ़ जे बारे में ॿुधाइनि। असांजा जेका ॿिए राइटर्स आहिनि, असांजी जेकी सक़ाफ़त आहे, कल्चर आहे, उन मां असांखे हमेशह सेखारनि त जीअं असां इहा जेकी तसलसल आहे इहो जोड़ींदा रहूं, इहा जेकी कड़ी आहे इहा ख़तमु न थिए। त इहा असांजो हिकु कॉन्सेप्ट हो हीउ जश्न लतीफ़ कराइण जो। ऐं इन में जेका मेंबर्स असांजा आहिनि उन में नासेतो साहब आहे, इदरीस आहे, अदा ताज जोयो आहे, अबू आहे, अलीनवाज़ दांगरो, पारस आहे। जेका नौजवाननि मां आहिनि जेका असांजी हीउ मुमकिन न आहे फेस्टिवल एॾो वॾो उन्हनि खां बिना अदा सुहेल भुट्टो आहे, हमज़ा आहे। मां उनखे बि गुज़ारिश कंदमि त प्लीज़ मुंहिंजे भरिसां अची बीहो, छो जो सुभाणे पोइ तव्हांखे ईअं न लॻे असां तव्हांखे इग्नोर था कयूं। असां तव्हां खां बिना कुझु बि न आहियूं, असां तव्हां सभिनी यूथ खां बिना, यंगस्टर्स खां बिना कुझु बि न आहियूं। ऐं वॾी ॻाल्हि असांजा जेका सीनियर आहिनि उन्हनि खे मां लख थोराए थी एहसान मंद आहियां त उन्हनि पंहिंजो टाइम कढियो आहे। आई एम श्योर हू इलाही मसरूफ़ हूंदा पर उहो वरी पाया, असांखे उन्हनि टाइम ॾिनो। सभिनी खां जेका मां एहसान मंद आहियां उहा अतामन भुंगो साहिब जी, जेके इलाही तकलीफ़ में हुजण जे बावजूदि उन्हनि पंहिंजो टाइम कढियो ऐं हिते आया, असांखे थोरो टाइम ॾिनो। डॉक्टर फ़हमीदा लख एहसान जो तव्हां एतिरो पंधु करे असां वटि आया 2 मिंट, महिरबानी तव्हांजा वॾा एहसान लख थोरा। अनीसा प्लीज़ अचो स्टेज ते, छो जो तव्हां खां बिना त काश मुमकिन ई न हूंदी। हैदराबाद सां असांजा लाॻापा ईअं आहिनि जीअं हिकिड़ो माउ ऐं धीउ। ऐं असां हिन हैदराबाद में अची एॾा इमोशनल थी वेंदा आहियूं जो लॻंदो आहे त जीअं पेकनि में अचिबो आहे न त पोइ वरी थोरो हिकिड़ी दिलि ॾुखोयल थींदी आहे, ईअं महसूसु थींदो आहे। सिंधूअ में जेको भरपूर हुनजे नाले जी जेका माना आहे उहा गहराई ऐं उहो जेका सिंधूअ जी असां हिन टाइम ते जेका सिंधूअ जी अहमियत आहे उन हिसाब सां मां ॾिसां थी त तमामु घणी हिकिड़ी वॾी सोच रखण वारी ऐं तमामु एतिरो बहितरीनु असांजे लाइ प्लेटफॉर्म हिकिड़ी सॼे असांजे नौजवान नस्ल खे कनेक्ट करण जे लाइ ऐं शाह भेटाईअ सां उनखे जोड़ण लाइ हिन ही सॼो एहतमाम कयो आहे। ऐं महिरबानी न चवणु खपे छो त इहो असांजे मथां कर्ज़ु आहे जेको असां वारे वारे सां लाहींदा ईंदासीं। असांजी नस्ल हिकिड़ो कर्ज़ु लाथो, हाणे ही जेको कर्ज़ु आहे उहो उन्हनि जे मथां आहे ऐं उहो लाहिण में केतिरी कामयाबी थिए पई सिंधी लिटरेचर के लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ ऐं सिंध जे शाह जे लाइ। हुनजे दिलि में जेका मोहबत आहे ऐं हुन शाह जे मैसेज खे जहिड़े नमूने सां उहा ॾियणु थी चाहे उन में वरी अञा वधीक हिकिड़ो निखार ईअं आयो आहे त असां इहो कमु सराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे पारां 2 साल खनि अॻु में इहो शाह भेटाईअ ते रीडिफाइनिंग शाह लतीफ़ जे नाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो। उन जो मक़सदु इहो हो त जेको पुराणे ख़्यालनि जे हिसाब सां असां भेटाईअ ते वेंदा आहियूं त हुनखे पीर करे मञींदा आहियूं ऐं असां धागा पढ़णु वेंदा आहियूं, असां पुट जी करणु वेंदा आहियूं ख़्वाहिश त असांखे कंहिंखे पुटु ॼमे कंहिंखे औलाद नथो थिए या को धागो ॿधणो आहे या को फीणो ॾियणो आहे, उन जे लाइ असां भेटाईअ खे एज़ अ पीर करे मञींदा हुआसीं। उन जे बजाए जेको शाह जो असली मैसेज आहे या उनजी फिलॉसफी आहे या उनजे पैगाम में जेको उन औरत खे हिकिड़ो किरदारु ॾेई ऐं तमामु मथे खणी वियो, उनजो मक़सदु इहो हो त असां वटि जेको अपर क्लास आहे उनजी त पंहिंजी हिकिड़ी अलॻि कहाणी आहे, पर जेको हेठे तबिके जी औरत आहे उनखे हुन एज़ अ हीरो करे पंहिंजी 7 सूरमिन में जेको हुन पेश कयो, उनजो मक़सदु इहो ई हो। ऐं उनजो
मक़सदु मुंहिंजे ख़्याल में असां नियाणियुनि जे मथां वधीक आहे त असां पंहिंजे उन पैगाम खे सॼी दुनिया ताईं आणियूं। जीअं असां वटि हिकिड़े अधे चयो त इहो जश्न लतीफ़ जेको आहे इहो फिटशा में थींदो हो ऐं असांजे दिलि में ख़्वाहिश बि हूंदी त असां कॾहिं वञूं हुते, पर ज़ाहिर हर को माण्हू त फिटशा बि नथो वञी सघे, त उनखे असां हैदराबाद में बि आंदो ऐं असां कराची में बि आंदो। पोएं साल असां तमामु वॾो हिकिड़ो कराचीअ में लतीफ़ ते प्रोग्राम कयो ऐं ही प्रोग्राम जेको आहे उहो इन प्रोग्राम जी हिकिड़ी शुरूआती डेमो आहे। असांजो जेको मेन मक़सदु आहे उहो असां कराचीअ में तमामु वॾी हिकिड़ी नेशनल कॉन्फ्रेंस पिया करियूं मार्च जे पहिरें हफ़्ते में, जंहिंमें असां भिटाईअ ते वॾा स्कॉलर्स जेके असांजा पाकिस्तान जा ऐं सिंध जा वॾा स्कॉलर्स आहिनि उन्हनि खे पिया आणियूं ऐं डिफरेंट सेशन्स में जेको भिटाईअ जो फ़िकुर आहे उनखे असां पेश कंदासीं। ऐं उन जी वरी जेका सिंधूअ जेका हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आंदी आहे त भिटाईअ जा जेके कैरेक्टर्स आहिनि उन्हनि कैरेक्टर्स में जेके कुंभार आहिनि या जेके हुन ॿिया जेके शयूं भिटाई पंहिंजी उन में इस्तेमालु कयूं आहिनि पंहिंजी शाइरीअ में, उन्हनि जी आर्टिस्टिक जेका उनजी उन अख सां जेका ॾिसे थी उन शइ खे उहा पेश पई करे, जेका असांजे ॿिन्ही शयुनि खे जॉइन करे असां हिकिड़े पासे फ़िकुर खे पिया हुनजे पेश कयूं त हुनखे वरी आर्टिस्ट जे अख सां सिंधू हुनखे पेश करे थी, प्रैक्टिकली हुनखे दुनिया जे आॾो आणण लाइ कोशिशि में आहे। ऐं असां चाहियूं था त कराची में असां जॾहिं गॾिजी इहो प्रोग्राम कंदासीं त उनजो तमामु हिकिड़ो वॾो इम्पैक्ट पवंदो ऐं इंशाअल्लाह असां तमामु वॾो हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जो प्रोग्राम करण वारा आहियूं। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां हिते हिन सुबुह जे टाइम में बि काफ़ी पंधु करे आया आहियो ऐं असां चाहियूं था त तव्हां जेके नौजवान नस्ल आहे उन्हनि खे भिटाईअ जे पैगाम में जेका पंहिंजे वतन जे लाइ हुब आहे या पंहिंजे मारवड़नि जे लाइ जेका आहे उन जी अञा वधीक उत्साह पैदा थिए, उन सां कनेक्टिविटी थिए, पंहिंजे वतन जे लाइ जेका हुनजी पीड़ा हुई या जेके पंहिंजे मारवड़नि जे लाइ जेका हुई उहा तव्हांखे नज़र अचे थी। त असां चाहियूं था त असांजी जेका टही आहे उन खां पोइ वारी जेका जनरेशन आहे या नई जनरेशन आहे उन में लतीफ़ लाइ पंहिंजी धरतीअ जे लाइ पंहिंजे मारवड़नि जे लाइ जेका हिकिड़ी उत्साह ऐं उनजे लाइ मोहबत ऐं जेको प्यार आहे उहो वधंदो रहे ऐं असां पाण में गॾियल रहूं। महिरबानी।